बरतानवी माहिरनि तरफ़ां कयल हिक तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त मंझंदि जे वक़्ति कुझु देरि निंड करण जा इंसानी सिहत ते, ख़ासि तौर ते दिमाग़ी सिहत ते बहितरीन असर पवनि था। माज़ी में कयल अहिड़ियुनि तहक़ीक़ुनि में ॿुधायो वियो हो त ॾींहं में कुझु देरि निंड बि अखियुनि, दिमाग़ जी सिहत ऐं बीमारियुनि खां बचाइण में मददगार हूंदी आहे। नई तहक़ीक़ दौरान माहिरनि 35,000 माण्हुनि जी ॼाण जो जाइज़ो वरितो। सभिनी माण्हुनि जी उमिरि 40 खां 65 सालनि ताईं हुई। यूके बायोडेटा बैंक मां वरितल अंगनि अखरनि जो जाइज़ो वरितो वियो, जंहिं में माहिरनि इहो ॼाणण जी कोशिश कई त जेके माण्हू मंझंदि जो निंड कंदा आहिनि उन्हनि जे दिमाग़ ते कहिड़ा असर पवनि था। हुननि इन लाइ दिमाग़ी स्कैन समेत ॿियुनि टेस्टुनि जो बि मुतालियो कयो। माहिरनि ॿुधायो त मंझंदि जो रुॻो अधु कलाक निंड कंदड़ माण्हुनि जी न रुॻो दिमाग़ी सिहत बहितर हूंदी आहे, पर उहे ऐसाबी बीमारियुनि समेत ज़हनी ऐं दिमाग़ी बीमारियुनि खां बि बचियल रहंदा आहिनि, या ईअं चइजे त बीमार थियण जा इम्कान घटि हूंदा आहिनि। माहिरनि मूजिबि नतीजनि मां ख़बर पई त ॾींहं जो अधु कलाक निंड करण सां दिमाग़ जल्द पोड़ो नाहे थींदो ऐं जवान ई रहंदो आहे, जॾहिं त दिमाग़ जा सेल्स बि वधीक मुनासिब तरीक़े सां कमु कंदा आहिनि। नतीजनि मां ख़बर पई त ॾींहं जो थोरी निंड मामूल बणाईंदड़ माण्हुनि जी दिमाग़ी उमिरि में 2.5 सालनि खां 6 सालनि ताईं जो फ़र्क़ु अची सघे थो, यानी अहिड़ा मर्द दिमाग़ी तौर ते जवान रहनि था। माहिरनि जो चवणु हो त मंझंदि जो निंड करण सां डेमनीशिया ऐं अल्ज़ाइमर जहिड़ियुनि बीमारियुनि खां बची सघिजे थो, छो त अॻु कयल तहक़ीक़ुनि में ख़बर पई हुई त निंड जी खोट घणो करे ज़हनी ऐं दिमाग़ी बीमारियुनि जो सबबु बणिजंदी आहे। माहिरनि मूजिबि निंड जी खोट सां उज़वा ऐं दिमाग़ कमज़ोर थी वेंदो आहे, जंहिंसां केतिरियूं ई बीमारियूं थी सघनि थियूं। इन लाइ ॾींहं में निंड करणु ज़हनी सिहत लाइ फ़ाइदेमंद आहे।